शासी मुखालिफन सां त कुझु जहिड़ो ई कोन्हे। शासी मुखालिफ तंग दिल है, जाहिल है, तंग दिल। उनजे दिल में अलाए छो मुखालिफन जे लाइ का जॻह कोन्हे। असां त उन सियासी जमात सां ताल्लुक़ रखूं था इमामुल असर वक्त जा वली कामिल हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी रहमहुल्लाह जॾहिं इलेक्शन में बीठा ऐं पोइ साईं जे स्टेज ते वर्क जे लाइ आया, उन स्टेज ते साईं जे मुखालिफ उम्मीदवार के खिलाफ नारा लगा। साईं स्टेज छॾे करे हेठि वेही विया, फरमायो त मां हिन जो क़ाइल कोन्हे, तो तव्हां कंहिंखे घटि वधि ॻाल्हायो, कंहिंजे लाइ मुर्दाबाद चओ। असां त उन काबिरीन जा पैरोकार आहियूं जेकॾहिं असांखे इख्तियार मिले थो, असांजो मैंडेट तस्लीम कयो वञे थो, इक़्तिदार मिले थो, त पंहिंजे पराए मुखालिफ मुवाफ़िक़ जी का तफ़रीक न हूंदी। जेका अमानत मिले थी उहा अमानत ख़ल्क़ ख़ुदा ताईं पहुचाइण जी असांजी ज़िम्मेदारी हूंदी। ऐं असांखे क़ुरान में अल्लाह जो हुकुम आहे, क़ुरानी अहकामात आहिनि। हाणे मां ॾिसो त हारनि खे जनता हारी कार्ड ॾियण जे बजाए जेकॾहिं कमद जो रेट वधाइनि, जेको जाइज़ रेट हुजे, पोइ साल कमद जो रेट घणो जी 750 आख़िर में हुयो, ऐं खंड जो किलो 90 रुपए। हाणे खंड जो घणे किलो आहे 200 रुपया, 110 रुपया वधाए छॾियो, 1400 रुपया करे कमद जो मण हारी कार्ड तव्हांजो ज़रदारी साहब खे हारी बख़्शे छॾियो, खणी वञा तव्हां कणक जे रेट में नाजाइज़ी छो था कयो? कचे जा मिस्कीन तव्हां न उनखे तालीमी इदारा ॾिना, न उनखे अस्पतालूं ॾिनियूं, न उनखे तव्हां शहरी हक़ ॾिना, न बिजली ॾिनी, न गैस ॾिनो, न उनखे तव्हां को दुनिया में ज़िंदगी जूं सहूलियतूं ॾिनियूं। जेकॾहिं उहो 12 महीने जो पंहिंजो फसल तयारु करे थो, पंहिंजे मासूम बचड़नि समेत 6 महीना मेहनत करे थो, मुशक़त करे थो, दरिया जे पानी जे मौजनि में वो पंहिंजे बच्चनि समेत वेठो आहे ऐं ज़िंदगी गुज़ारे थो। इन जे बावजूद जॾहिं उनजो 6 महीने फसल तयारु थिए थो, तव्हां हारी कार्ड पाण वटि रखो, उनजे कणक जो उनखे जाइज़ रेट ॾियो। इहा ई ख़िदमत आहे कचे वारे जे लाइ। इहा आहे न